लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आया जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहिनि जनाब अब्दुल ख़ालिक जुणेजो साहब चेयरमैन GS बास ऐं असांजूं ही मुख़्तलिफ़ जेके वेहकूं आहिनि उहे जुणे साहब जी हयाती जे हवाले सां उन जे जदोजहद जे हवाले सां जारी आहिनि। अॼु असां जुणेजे साहब खां पुछंदासीं त हू जॾहिं सिंध यूनिवर्सिटी जे इंजीनियरिंग कॉलेज में दाख़िल थियो उन खां पोइ उन्हनि छा छा कयो। जुणेजो साहब सलाम अलैकुम। वॾी महिरबानी। 1971 खां वठी आयो सिंध यूनिवर्सिटी जे इंजीनियरिंग कॉलेज में जेका पोइ महिराण यूनिवर्सिटी थी, ठीकु आहे। हाणे तव्हां उते पॉलिटिक्स शुरू कई जिसाफ़ जी, उहो असांखे तफ़सील ॾियो त तव्हां उते छा हुआ, छा कंदा हुआ ऐं उन पॉलिटिक्स में तव्हांजो ज़ाती तौरु लाड़ो छा हो, कहिड़े क़िस्म जी पॉलिटिक्स तव्हां इहा 4 साल कई। साईं उहो त हिकिड़ो दौरु ई अहिड़ो हुयो, माहौल हुयो, मजमूई तौर ते हिकिड़ो इनकलाबी दौरु हुयो ऐं सिंध यूनिवर्सिटीअ में त ख़ासि तौर ते नेशनलिस्ट पॉलिटिक्स रूढ़ ते ई ऐं सिंध यूनिवर्सिटीअ खे ढाका यूनिवर्सिटीअ सां भेट ॾिनी वेंदी हुई ऐं उनजो असरु बि हूंदो हुयो त उते पहुचण शर्त ई असांखे हिकिड़ो गरम ऐं सियासत जो मुतहरिक माहौल मिलियो। त पहिरियों साल जेको 71 जो हुयो उन में मां GS सिंध जे उहिदेदार तौरु एतिरो मुतहरिक कोन हुयुसि, पर जेका एज़ अ स्टूडेंट जेके सरगर्मियूं थींदियूं उन दौरान में जेके जनरल बॉडियूं शागिर्दनि जूं थियूं या कॾहिं यूनिवर्सिटीअ जे हदुनि में रैलियूं निकितियूं, जलसा थिया, उहे मोस्टली बंगाल जी सूरत हाल जे हवाले सां। 71 में बंगाल में फ़ौजी ऑपरेशन जेको हलियो पिए उन जे ख़िलाफ़ु या बंगालियुनि जे हिमायत में या जमहूरियत जे हिमायत में रैलियूं निकिरंदियूं, उन्हनि में मां शरीक थींदो हुयुसि। 72 जो साल जीअं शुरू थियो त मां बाक़ाइदे पर्ची कटाए GS नेशनल फेडरेशन जो मेंबर थियुसि ऐं पोइ उन जे सरगर्मियुनि में मेंबर मूंखे कयो असांजो दोस्त अज़ीज़ चनो, जेको अज़ीज़ सिंधी बि सॾाईंदो हो, उहो लेखक बि हुयो, इन करे अज़ीज़ सिंधी। ऐं वरी उन वक़्तु वञुंट जो जेको दौरु हुयो उन जे टुटण तोणी इहो रवाज़ हो, छाकाणि त वञुंट में सिंध नई ऐं सिंधी सॾाइण ते बंदिश हुई त सियासी कारकुन पंहिंजे नाले सां ज़ात जे बजाए सिंधी ॼाणींदा हुआ त उहो बि अज़ीज़ सिंधी एहतिजाज तौरु हा सिंधी लफ़्ज़ अज़ीज़ सिंधी। उन मूंखे मेंबरशिप मूं वटि पर्ची अञा ताईं पई आहे, अज़ीज़ दोस्त आहे अञा ताईं आहे, उन जे सहीअ सां उहो मां मेंबर थियो हुयुसि। ऐं पोइ वरी 73 में अची पोइ वरी चूंडूं थियूं, मेंबर थिया त सिंध यूनिवर्सिटी इंजीनियरिंग कॉलेज जो मां जनरल सेक्रेटरी थियुसि GS नेशनल फेडरेशन जो। ऐं उन विच में ज़िक्र मां पाण करे आयासीं जेको 28 अप्रैल ते कन्वोकेशन थियो ऐं थियो उहो, पर हाणे मां 72 में उन खां अॻु में 72 में ॿोलीअ जा जेके मसइला थिया, ॿोलीअ जी ॻाल्हि पुछां मां तव्हां। अज़ीज़ चनो साहब हींअर किथे? अज़ीज़ चनो साहब मूंखां पढ़ाई में बि हिकिड़ो साल मथे हो त उहो इंजीनियर थियो, KMC में हुयो, मां KDA में हुयुसि, हाणे रिटायर आहे, हाणे घरु हूंदो आहे, थोरो त सिहत जा मसइला अथसि, उन जे करे हाणे उहो घणो मुतहरिक कोन्हे, को घर में आहे। हाणे तव्हां ॿोली जा त 72 में वरी जेको वॾो वाक़ियो थियो असांजे हिन जे में, अॻु में 72 में सियासी सरगर्मियुनि जे हवाले सां जेको थिए त बंगाल जी सॼी इन सूरत हाल खां पोइ, पाकिस्तान टुटण खां पोइ जॾहिं जेको चयो वियो नओं पाकिस्तान थियो, सिंध जी क़ौमी तहरीक में बि बिल्कुलु नई सूरत। साईं JM सैद हारायो, जॾहिं इलेक्शन हाराई, माण्हू हिकिड़ा हुनखे अॻु में ई घणा त वॾेरा छॾे विया रहिया हुया, पोइ बि छॾे विया, चंद साथी रहिया वञी त 2-3 महीना साईं जी बि सियासत अहिड़ो ख़ामोशी। पोइ जॾहिं वरी नए तरह सां शुरू थी त पहिरियों उनजो जेको सियासी इज़हार हो उहो 4 मार्च 1972 जो जलसो, जेको 4 मार्च शागिर्द जी यादि में, त उन ॾींहुं साईं JM सैद सुबुह जो जलसो कयो अब्दुल्ला हारून कॉलेज में, न उहो 73 में हो, उहो 73 में हुयो। 72 वारो जलसो मेन थियो बसंत हाल में, जंहिंजी सदारत साईं JM सैद कई
ऐं उन में सरदार अताला मेंगल, डॉक्टर अब्दुल हई बलोच ऐं ॿिया बि थिया। उहो जलसो GS सिंधु स्टूडेंट फेडरेशन ऐं सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन गॾिजी कयो। दिलचस्प सूरत हाल हुई त इन्हनि ॿिन्ही जो गॾियल असां में इख़्तिलाफ़ बि हुया, पर थुल्हे लेखे प्रोग्रेसिव ऐं एंटी एस्टेब्लिशमेंट ॿई। इहो बसंत हाल में, वरी सॾपंध ते यूनिवर्सिटी कैंपस, ओल्ड कैंपस में, उते वरी पीपल्स पार्टीअ जूं हामी जेके शागिर्द तंज़ीमूं हुयूं, यानी मारवाड़ा स्टूडेंट फेडरेशन, SSCO सिंधु स्टूडेंट कल्चर ऐं SPAF जेका नई ठही, उन्हनि टिनी जो वरी गॾियल 4 मार्च जो उते थियो जलसो। त उन में मां GS सिंधु स्टूडेंट फेडरेशन वारे जलसे में हुयुसि। ऐं पोइ ॿोलीअ जा जेके हंगामा थिया, पहिरीं यूनिवर्सिटीअ में थिया, उहो जेको कुझु थियो असां हुयासीं। ॿोली जा हंगामा छो थिया? तव्हां उन दौर जा माण्हू आहियो त असांखे इहो ॿुधायो त इहो छा वाक़ियो छा आहे असांजे ॾिसंदड़नि खे? साईं, हक़ीक़त त इहा आहे त तारीख़ ॿुधाए थी पई त अंग्रेज़नि जे दौर में बि सिंधी सिंध जी सरकारी ॿोली हुई। अदालतुनि जी कार्रवाई बि सिंधीअ में थींदी, FIR बि सिंधीअ में, जेका अञा ताईं लिखिजे थी। हाणे कोशिशूं थियनि पियूं त उनखे उर्दूअ में कजे। ऐं इहा बि तव्हां ॼाणो था, घणा ॿुधंदड़ बि ॼाणंदा हूंदा त कानून हुयो त को बि गैर सिंधी मुलाज़िम सिंध में ईंदो बशमूल अंग्रेज़नि जे, त उहो 6 महीननि में सिंधी सिखंदो, न त सिंध में नौकिरी न करे सघंदो। त अंग्रेज़ सर्कुलर कढियो। हा, सर्कुलर कढियो, त उहा हलंदड़ हुई। पोइ जेकॾहिं उनखे जारी करे हा पीपल्स पार्टी, तॾहिं बि थी पिए सघियो। पर छाकाणि त पीपल्स पार्टी जी हुकूमत आई तॾहिं वञणु टुटो, त सिंध सूबो ठहियो त हुकूमत थी। ऐं उन वञणु टोड़ तहरीक जेका आई, उन में सिंधी ॿोलीअ जो मुतालबो तमामु अहम मुतालबो। उन करे जीअं पीपल्स पार्टी आई त उन ते हिकिड़ो सियासी ऐं इख़्लाक़ी प्रेशर हुयो। उन करे उन्हनि बिल पेश कयो सिंध असेंबलीअ में त सिंध जी सरकारी ॿोली सिंधी हूंदी। माना जेको अंग्रेज़नि जे दौर में स्टेटस हो, उहो स्टेटस ॾियण जी हुन में हुई ॻाल्हि, जेका मां चवंदो उन में कंहिंखे बि न थियणु खपंदो। पर उन ते जेके बि उर्दू स्पीकिंग मेंबर आहे, उन वक़्तु तव्हांखे मालूम यादि हूंदो त बिल्कुलु हिकिड़ो लिसानी बुनियादनि ते हुयो, कराची, सिंध, पंजाबी, महाजर, पठान, मुतहदा महाज़। नवाब मुज़फ़र जी क़यादत में इंतिहाई शिदत पसंद ऐं लिसानियत ते ॿधल सिंध दुश्मन, त उन शुरू कयो। पर जेके बि मुख़्तलिफ़ जमायतुनि में महाजर ई सॾाइनि पिया पाण खे, महाजर चवनि उर्दू स्पीकिंग, जमायत इस्लामी जा, JUI जा, इवन पीपल्स पार्टीअ जा जेके हुया, सैयद सईद हसन पीपल्स पार्टीअ जा 2 उर्दू स्पीकिंग चूंडिया कराचीअ मां, सैयद सईद हसन ऐं अब्दुल वहीद अर्शी। उन्हनि बि पंहिंजे पार्टीअ जो साथ न ॾिनो, उन जे मुखालफ़त में उन्हनि गोड़ कयो। ऐं पोइ जंग अख़बार में कारे बॉर्डर सां, जीअं हिकिड़ो सियाह, जीअं रईस अमरूवीअ जो शेर उन ते हुयो, उर्दू का जनाज़ा है ज़रा धूम से निकले, जेको बाद में उन जो चवणु हुयो अमरूवी साहब जो त इहो हुन अॻु में पाकिस्तान ठहण खां बि अॻु में कंहिं ॿिए तनाज़ुर में चयो हुयो, जंहिंखे जंग अख़बार पिक करे उहो कयो। उन ते इहो सॼो तूफ़ान मची वियो। पहिरीं कराचीअ में जहिड़ा थिया, पोइ हैदराबाद में बि थिया, पोइ वरी ॿियनि हंधनि ते बि थिया। त इहो इन ते हुयो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, हा, जहिड़ा यकतरफ़ा या ॿिन्ही तरफ़नि खां? साईं, जहिड़ा वॾा घणो तणो जेके आहे उहे कराचीअ में थिया ऐं उर्दू स्पीकिंग माण्हुनि कया, शुरू न कया, बसुनि खे बाहियूं ॾियणु। हिते हिकिड़ो जदगाल ऐं हिकिड़ो गबोल, 2 नाला मूंखे हींअर नथा, 2 नौजवान हिते मारिजी विया। ज़रई यूनिवर्सिटीअ में टंडे जाम, टंडे अल यार में बि महाजरनि जी हुई। उते बशीर हाले पोटो ऐं ॿियो दोस्त न, उहो त हेॾे थियो हैदराबाद शहर, उते बि 2 हुया, हिकिड़ो बशीर हाले पोटो ऐं ॿियो बि को नालो हो, उहे उते मारिजी विया। उन जे रद्द अमल में कुझु वाक़िया थिया। हिकिड़ो लाड़काणे में थियो हुयो, मूंखे जेतिरो यादि पवे थो,
हिकिड़ो उर्दू स्पीक माण्हू मारिजी वियो, हिकिड़ो को दादूअ में बि वाक़ियो थियो हो, त कुझु थिया। सिंध यूनिवर्सिटीअ में बि थियो, जामशोरे में मुहाजिर जेको आनंद जी जेके सामान सड़ो घरनि ते थोरो थियो, पर कंहिं बि माण्हूअ खे को नुक़सानु न पहुतो हुयो। त कुझु सिंधियुनि जे तरफ़ां बि थियो, पर घणो जेको हुयो सो हुन पासे खां हो। हाणे ॿोली जा हंगामा था थियनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सूबाई हुकूमत सिंधीअ खे सरकारी ॿोली जो बिल पेश कयो। उन बिल ते इहो मसइलो थियो। हिकिड़े पासे शिदत पसंदी नवाब मुज़फ़र वारनि जी, जिन सिंधी पंजाबी पख्तून माज़ या इताद जेको बि ठाहियो, ॿिए पासे वरी मीडिया हुई उहा टोटल सिंधियुनि जे ख़िलाफ़ु हुई। ऐं ख़ासि करे सिंधी मीडिया उन वक़्तु एतिरी न हुअण जे बराबरि, वॾे में वॾी मीडिया जे सिंधियुनि जी हुई त इबरत हुई ऐं हिलाल पाकिस्तान। ठीकु आहे, इबरत गैर सरकारी, हिलाल सरकारी। ठीकु आहे, पर जेका वॾे में वॾी उर्दू मीडिया हुई उन जी हुई नुमाइंदगी जंग इहो सभु कुझु कयो। ठीकु आहे, ॿोली जे इन्हनि हंगामनि में ज़ुल्फ़कार अली भुट्टे या मुमताज़ अली भुट्टे मरहूम जो रोल छा आहे? साईं, मूंखे जेतिरे क़दुरु मालूमात आहे ईअं हुयो त इहो बिल पहिरीं पेश कयो सैयद ज़फ़र अली शाह, जेको जेको आज़ाद मेंबर चूंडियो हुयो। साईं जेम्स हेड सां हुनजी वेझड़ाई हुई, जीअं सिंध न हुयो उन पेश कयो हो। पोइ उनखे मुमताज़ अली भुट्टो जेको क़ाइदे अवान हो उन जे तरफ़ां निकाश थी त थोरो बिल खे उन में थोरी तरमीम कजे या नरम कजे, त असां बि उनजी कयूं त यूनानिमस पास थिए। पोइ उहो बिल जेको आहे सो सम्झो पीपल्स पार्टीअ जे तरफ़ां आहिनि सरकारी बिल तौरु पेश थियो, तरमीम शुदा उहो पास उन्हनि कयो। त माना उन में चइबो त मुमताज़ भुट्टे जो एज़ अ लीडर ऑफ द हाउस उन जो रोल बि थियो। उन चाहियो पिए त थिए इहो ईअं जेको हुयो त हा उन्हनि इहो। बाक़ी उहो टेक्निकल सिंध असेंबली में अॼु बि मुख़्तलिफ़ अहिड़ा इशूज़ आहिनि जिन में जेके बि ख़ुदि इनक्यूम वारा ॿिया टिया सभु चवंदा आहिनि त अचो त हिनखे गॾियल यूनानिमस कयो। त मुमताज़ अली भुट्टे मरहूम इहा कोशिशि कई त हिन में थोरी उहा थोरी करण खां पोइ इहो थियो त सिंधी मेंबर सभई जेके आहे उहे उन जे सपोर्ट में आहे। ऐं मूंखे यादि आहे उन में टोटल सिंध असेंबलीअ में मेंबर थिया 62, 60 जनरल हुया, 2 औरतुनि जूं सीटूं हुयूं। त उन 62 मां 11 मेंबरनि उन जे ख़िलाफ़ु वोट ॾिनो हो, 51 मेंबर उन जे हक़ में ॾिनो हो। तव्हांजे ख़्याल में 11 मेंबर सही आहे या 51 सही आहे या ॿई तब्दील थियणु खपनि? साईं, मां चवां थो त ॾिसो न, हाणे मां न रुॻो इन करे त मां सिंधी आहियां, पर मां जीअं चई वियुसि त जेको इम्पीरियल पावर हो अंग्रेज़, उन जे दौर में जेका सिंधीअ खे हैसियत हुई उहा हैसियत उन जे बहाल कराइण में त का बि ख़राबी कान्हे का न। ऐं उन में का बि अहिड़ी शइ कोन्हे का चइजे त उनखे उर्दूअ खे का सिंध निकाली मर्कज़ में या वफ़ाक़ में भुट्टो साहिबु वेठो, उनजो रोल छा हो? उन पोइ छाकाणि त इहे जीअं गोड़ थियो, हंगामा थिया, त पोइ हुन उते इंटेलेक्चुअल्स जी कॉन्फ्रेंस घुराई, सिंधी ऐं उर्दू इंटेलेक्चुअल हुन घुराया। उन में हितां मुख्य जेके हुया काज़ी फैज़ मोहम्मद ऐं शेख अयाज़ ऐं कुझु ॿिया हुया। सिंधी कुझु विया हुआ, कुझु न विया, मूंखे पूरी तरह नाला यादि न आहिनि। उर्दूअ जा काफ़ी विया हुया। ऐं पोइ वरी उतां हिकिड़ो ऑर्डिनेंस जारी थियो हुयो जेको वरी उन बिल में वधीक अञा तरमीमूं हुयूं ऐं उर्दू वारनि खे हिकिड़ियूं त लिखत में शयूं थियूं, ॿियूं जेके उन वक़्तु उहा बि ओपन सीक्रेट हुयो, को लिकल न हुयूं, पर लिख जे न उहा अंडरस्टैंडिंग ही जेका वरी पोइ अमल बि ॿुधाई। अंडरस्टैंडिंग इहा ई त भई नाओवान गवर्नर ऐं वज़ीर आला मां हिकिड़ो सिंधी थींदो, हिकिड़ो मुहाजिर थींदो। ऐं कोशिशि कबी त जेके बि ज़िला आहिनि उन्हनि में डिप्टी कमिश्नर ऐं SP मां हिकिड़ो सिंधी हुजे त हिकिड़ो मुहाजिर हुजे। ऐं पोइ उन तहत ई मुआदे तहत गवर्नर जेको आहे सो बेगम राना लियाकत अली ख़ान थी, न त अॻ में मीर रसूल टालपुर हो,
उतां खां इहो रवाजु पइजी वियो आहे। तव्हां ॾिसो अॼु ॾींहं तोणी त गवर्नर जेको आहे उहो माना उर्दू स्पीकिंग थियणो आहे, कहिड़ी बि जमायत अचे उहा अचे थी। त इहा हिकिड़ी थी। ऐं ज़ुल्फ़िकार भुट्टो साहब मतिलबु काज़ी फैज़ मोहम्मद साहब हो अवामी लीग जो हा सिंध जो सदर, उहो मरकज़ी नायब सदर हो। मरकज़ी नायब सदर, ऐं सिंध में जेकॾहिं कंहिं माण्हू जी नुमाइंदगी त उहो काज़ी साहब। सही आहे। ठीकु आहे। हा काज़ी साहब पंहिंजी हयाती जे वर्कनि में लिखियो आहे त भुट्टे साहब जॾहिं दानिश्वर घुराया त पीर इस्लामुद्दीन राशिदी चयो त मां न वेंदुसि, ऐं सैयद खे बि नियापो उन बि चयो मां न वेंदुसि। शेख हयाज़ वियो जेम्स हैद ॾे त मां छा कयां, उन चयो त इस्लामुद्दीन राशिदी खे बुख़ार आहे उहो न हलंदो, ऐं तुंहिंजी बाक़ी मर्ज़ी। पोइ ही वियो, काज़ी फैज़ मोहम्मद अवली हो, ॿ सिंधी हुआ उते, ऐं ॿिया जेके इंटेलेक्चुअल वेठा हुआ, ऐं उते सिंधी ॿोली जो सॼो केस ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब जे अॻियां जेको पेश थियो उहो काज़ी फैज़ मोहम्मद कयो। जेका तव्हां वारी ॻाल्हि आहे अंग्रेज़नि वारी उहा बि, ऐं पोइ सिंधी ॿोली आहे छा, उन जी हिन सब कॉन्टिनेंट में या सॼी दुनिया में ख़िदमत कहिड़ी आहे, क़ुर पाक जे तर्जुमे खां वठी हर शइ हुन उहा उते ॿुधाई। उन खां पोइ उते उर्दू स्पीकिंग जेके दानिश्वर आहे उन्हनि चयो त असांखे इन बारे में का बि ख़बर कान्हे त को सिंधी एॾी वॾी ॿोली आहे। ठीकु आहे। पोइ इहा ॻाल्हि थी त काज़ी फैज़ मोहम्मद जेको चए थो असांजी पार्टी जो बि न आहे, पर हिन जी ॻाल्हि खे तव्हां सम्झो बि ऐं महसूसु बि कयो, ऐं सिंध में तव्हां रहो था त सिंधी ॿोली जे लाइ तव्हांखे जज़्बा ॿिया रखणु खपनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा थी। मां हिकिड़ो सुवाल थो पुछां, उहो हीअ आहे त सिंधी ॿोली जे हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इहो जेको किरदारु आहे इहो वोट जे लाइ आहे या तारीख़ जे लाइ आहे? हा, इहो बिल्कुलु डिबेट इन ते रही आहे त रुगो हिननि खे ये कंहिं बिल पेश करणी कोन हुई। इहो त ऑलरेडी अंग्रेज़नि जे दौर में हुयो, हिकिड़ो एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर ई कढी छॾनि हा त बाबा या हाणे जीअं अॻे हूंदी हुई, अॻे ॼाण त वञणु थी वियो हाणे बहाल थी विया सुबुह, हुनजे करे साॻी हैसियत इहो बहस आहे त इहो बिल पेश करण जी जंहिंजे करे प्रोवोक थिया माण्हू, इहो ज़रूरत न हुई। हिकिड़ो ख़्यालु इहो बि आहे, तॾहिं खां इहो बहस थींदो रहियो आहे। मां त जीअं चयो न त उहो पीपल्स पार्टी इन जे करे कयो त वञुट जेको एंटी वञुट मूवमेंट हुई उन में त सिंधी खे पाकिस्तान जी हिकिड़ी क़ौमी ॿोली ऐं सिंध जी सरकारी ॿोली करार ॾिनो वञे, मुतालबो हुयो। ऐं वञुट जे टुटण जे नतीजे में हुकूमत ठही, उन करे पीपल्स पार्टीअ पंहिंजी इन में चइबो त हुन पंहिंजी मक़बूलियत, सियासी मक़बूलियत बहाल रखण या वधाइण जे लाइ इहो कयो। पर मां सञा थो त जेकॾहिं थियो त हुन में का ख़राबी कोन हुई। ऐं बाक़ी इहो बि जेकॾहिं पहिरीं ॻाल्हि डिबेटेबल आहे त इहा बि डिबेटेबल आहे त जेकॾहिं इहो न कजे हा त पोइ इहो कुझु न थिए हा। छो त आई एम सॉरी टू से असां सभ खां वधीक कोशिशूं जेका एथनिक हारमनी सिंध में उन जे लाइ असां कयूं आहिनि, जीअं समाज जे प्लेटफॉर्म तां कयूं आहिनि। जीअं समाज खे वरी उन में ख़ासि तौरु आरीसर खे मूंखे त केतिरा माण्हू चवंदा हे महाजरनि जो एजेंट आहिनि, ठीकु आहे। पर मां इहो ज़रूरु चवंदुसि त हिन में केतिरा माण्हू अहिड़ा हुया, अञा ताईं आहिनि रुस्फिक जंहिंमें जिन खे माना जेको इहो इश्तिहाल ऐं झेड़ो जेको आहे सो उन्हनि जी फितरत में आहे। अॼु ॾींहं ताईं बि उहे का न का ॻाल्हि अहिड़ियूं प्रोवोकेटिव ॻाल्हियूं कंदा था अचनि जेके असां जंहिंजो जवाबु नथा ॾियूं, सोचे सम्झी त इहो वरी नस्ल परस्ती ऐं झेड़े जी ॻाल्हि वधाईंदी, न त एॾियूं जेको सो प्रोवोकेटिव ॻाल्हियूं कनि था पिया। तंहिंजे करे मां इहो नथो चवां त इहो बिल पेश थियो तंहिंजे करे इहो थियो न त न थिए हा। जेकॾहिं बिल पेश बि थियो, पहिरीं ॻाल्हि त जेकॾहिं एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर ई कढी छॾिजे हा त काफ़ी हुयो, पर जेकॾहिं बिल पेश थियो हिकिड़ी शइ खे चइबो आहे रीअसर्ट करण जे लाइ,
त मां चवां थो हिन में का ख़राबी कान्हे। उर्दूअ खे त को नुक़सानु कोन पिए थियो, उहा क़ौमी ॿोली ऑलरेडी हुई, सॼी रियासती मशीनरी हुनखे सपोर्ट पई करे, पर उन्हनि खे पंहिंजो हिकिड़ो जहिड़ो करिणो हुयो। ऐं उन वक़्तु नवाब मुज़फ़र त हुयो ई हुयो, पर जमा इस्लामी बि हिननि जहिड़नि में तमामु शिदत सां वधी चढ़ी कयो। नवाब मुज़फ़र जी कराचीअ में का फॉलोइंग न हुई, कराचीअ में सॼा जहिड़ा जेके आहिनि से जमा इस्लामीअ कराया। ऐं तव्हां अंदाज़ो कयो न, जमा इस्लामी हिकिड़े पासे चए थी दुनिया जा मुस्लमान हिकु क़ौम आहिनि, सिंधी जी ॻाल्हि न कयो, सिंधी पंजाबी बंगाली इहो करणु इस्लाम जे ख़िलाफ़ु आहे, पर उर्दूअ जी ॻाल्हि करणु या कराची शहर जी ॻाल्हि करणु हुननि खे ऐन इस्लाम थी लॻे, माना उन्हनि खे फॾा करणा आहिनि इहे। त इन करे ई मां सम्झां थो त इहो चवणु त इन जे करे ई रुॻो जहिड़ा थिया। तव्हांखे ख़बर आहे मां पीपल्स पार्टीअ जो मुखालिफ़ आहियां, पर मां इनखे को अहिड़ो ख़राबु कमु नथो सम्झां। उन दौर जे उर्दू स्पीकिंग दानिश्वर जो रोल छा आहे? मतिलबु अञा हीअं चवां त उहो असांखे नज़र नथो अचे यगानगत लाइ, मुफ़ाहिमत लाइ, हिकु कराई जे लाइ, गॾिजी हलण लाइ, माठ मोहबत मेठ मोहबत लाइ, इहो छो कोन्हे? सही था चओ। कुझु माण्हू अहिड़ा हुया, हिकिड़ो त मां उन वक़्तु अञा एतिरो सीनियर न थियो हुउसि त सभिनी जेका पोइ मुंहिंजी चङी वाक़फ़ियत थी वई आहे, पर चंद हुया, पर उन्हनि में इहा या त हिमत न हुई या एतिरी उन्हनि जो असरु न हो सोसाइटीअ में त हू उथी बि इन शइ खे रोकनि या पंहिंजो हिकिड़ो स्टैंड ॾियनि। चंद माण्हू हुआ जीअं मैकरी साहिबु हो या अख़्तर रिज़वी हुयो या कुझु माण्हू हुया दानिश्वरनि में, पर उहे तमामु थोरा हुया जो शायदि उन्हनि हिमत बि न सारी त असां कुझु करे सघूं। पोइ उन दौर में जीअं पोइ असां ॾिठो आहे त 78 ऐं ख़ासि करे 84 खां पोइ MQM जो या महाजर क़ौमी मूवमेंट ठही त उनजो असरु आहे। अवल उर्दू स्पीकिंग ते कंहिंजो असरु हो? साईं मूं इहो ॾिसो ॻाल्हि कई न त मां असांजो वरी महाजरनि सां या उर्दू स्पीकिंग सां कराचीअ में ख़ासि तौर ते इलाही असांजी वेझड़ाई रही आहे गुज़र 30-40 साल खां। त मां माज़रत सां वरी बि चवंदुसि त उन्हनि में हिकिड़ो मुख़्तलिफ़ उन जा रीज़न आहिनि त जहिड़ेकार ज़हनियत जेका आहे सा वधीक आहे। हाणे तव्हां ॾिसो MQM न आहे, MQM 84 में ठही आहे न, 72 जा जहिड़ा थिया आहिनि, उन में साॻियो ई माण्हू आहे जमा इस्लामी प्लेटफार्म तां एंटी सिंधी रोल अदा थो करे, जमा इस्लामी या नवाब मुज़फ़र जी शिकिल में। उन खां अॻु में पाकिस्तान ठहण खां इमीडिएटली पोइ 50s जे में उहो ई महाजर वरी मुस्लिम लीग जे प्लेटफार्म तां साॻियो ई एंटी सिंधी रोल थो अदा करे। इन ते वरी तव्हां इहो ज़िक्र कयो आहे त तारीख़ जे रिकॉर्ड जे लाइ मां तव्हांखे ॿुधायां, मैकरी साहिबु जीअं मैकरी तमामु वॾो माण्हू हो। मां त सिंध में जेकॾहिं इंटेलेक्चुअल रियली इंटेलेक्चुअल खे ॻणजनि, हूअं त हाणे मूंखे बि खोड़ माण्हू चवंदा आहिनि ख़ालिद जुणे जो बि दानिश्वर आहे, ॾिसो मां सियासी कारकुन आहियां, पर इंटेलेक्चुअल जेकॾहिं चइजनि उन्हनि मां हिकिड़ो हुयो। त उन हिकिड़ो दफ़ो चयो त तव्हांखे जो तोखे ख़बर आहे, हूअं त ॻाल्हि डिघी आहे, मूं आतमकथा में लिखी आहे, हिते मुख़्तसिर थो चवां। त मूंखे हुन चयो त मुंहिंजी हुन सां हुनजा पोयां ज़िंदगीअ 10-12 साल मुंहिंजी न्याज़मंदी, अॻु में मुंहिंजो वास्तो न हुयो, पर सुठी हुन सां थी। मूंखे हिकिड़ो दफ़ो चयईं त ख़बर आहे त इहो महाजर छो तव्हांजे मुखालफ़त था कनि एतिरी? मां चयो न साईं। चईं ॻाल्हि इहा आहे त इहो त तूं मञींदे न त हर क़ौम या हर ख़िते में सुठा माण्हू बि आहिनि, ख़राबु माण्हू बि आहिनि, सिंधियुनि में बि ॿियनि में बि। मां चयो हा साईं आहिनि। त हुन चयो त मेजॉरिटी हेॾे उन्हनि माण्हुनि जी आई आहे जेके जहिड़ेकार आहिनि। जॾहिं तक़सीम थी त हुन चयो त मुस्लमान जेके भला माण्हू हुआ, पंहिंजे ओड़े पाड़े सां उन्हनि जा तालुकात सुठा हुया, उन्हनि जी अक्सरियत उते ई रही। जिन सम्झो त हाणे असां हिननि सां मुस्लमान जेको 800 साल रहिया त हुन पाण खे हुकुमरान पिया सम्झनि, हाणे जॾहिं
उते डेमोक्रेसी पई अचे त उहा बालादस्ती ख़तमु पई थिए त हुन चयो त बालादस्त सोच वारा ई वॾी तइदाद में हिते आया आहिनि, तंहिंजे करे उहे तव्हां सां जहिड़ो था कनि। ऐं मूंखे हुन ॻाल्हि में काफ़ी वज़न थो लॻे। एक्सेप्शन्स ज़रूरु आहिनि, उहे हर हिक में थींदा आहिनि, बाक़ी मेजॉरिटी जेका आहे उहा या जहिड़े वारी या सुपीरियॉरिटी वारी ज़हनियत रखे थी, ऐं जिते सुपीरियॉरिटीअ जी ज़हनियत ईंदी त जहिड़ो थींदो।